पर पूरी तरह सां जमात जे नज़म जी दस्तूर जी ख़बर कोन्हे। त हाणे ॿुधायो अणसिखियल माण्हू खे स्कूटर ॾियो, उहो गाॾी हलाईंदो न, एक्सीडेंट थींदो, उहो जमात खे पंहिंजे मंज़िल ते न पहुचाईंदो, उहो जमात खे नुक़सान। त ज़ाहिर इहा शइ आहे त असां अॻिते बि ॾिसूं, पोइते बि ॾिसूं, चारई तरफ़ नज़र कयूं त असां पंहिंजे मंज़िल ते असां पंहिंजे हदफ खे हासिल छो नथा करे सघूं। हाँ, एतिरी शइ ज़रूर आहे। मां जमात जे हवाले सां चवां थो त जीअं तव्हां असां सुजाग थियो, एतिरी शइ ज़रूर आहे। जमात में रश वधी आहे, जमात में अफरादी कुवत वधी आहे। माज़ी खां हाणे काफ़ी आसमान ज़मीन जो फ़र्क़ु थियो आहे, पर इन लाइ जमात न ठहंदे अॼु उलमा जो तरबियती प्रोग्राम रखियो वियो आहे। उलमा तरबियत करण वारा हूंदा आहिनि। अर्ज़ गुज़ारिश इहा आहे, दुनिया जो कानून, दीन जो कानून हिन मसले में हिकिड़ो ई आहे त कंहिं शइ खे बग़ैर सम्झण जे कम कजे, उन में को फ़ाइदो न थींदो। शरई हवाले सां भी, दीनी हवाले सां भी बग़ैर सम्झ जे अगर कोई माण्हू कम कंदो त में फेल वेंदो। असां सभ खां पहिरियां पंहिंजी तख़लीक़ जो मक़सद समझो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त ही पूरी कायनात जो बागीचो ठाहे तव्हां असांखे दुनिया में मोकिलियो, मक़सद छा? ॿिए नंबर ते उसूल इहो हूंदो आहे त उन शइ जो मक़सद समझोसीं, उन खां पोइ ॿिए नंबर ते उन जो फ़ाइदो हासिल करण, उन जो तरीक़ाकार इस्तेमाल जो उहो बि समझणो पवंदो। तव्हां सभु ॼाणो था दुनिया जो कानून आहे त काई कंपनी, कोई कारीगर, कोई इंजीनियर काई शइ ठाहींदो आहे, उन जे ज़िम्मे ॿ शयूं हूंदियूं आहिनि। हिकु उन जो फ़ाइदो ॿुधाए, ॿियो उन जे फ़ाइदे जे हुसूल जो रस्तो ॿुधाए। अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असांजो मक़सद इन आयत में ॿुधायो। फरमाई त मां पंहिंजो जाय नशीन इंसान खे पैदा कया, पंहिंजो नाए, पंहिंजो ख़लीफ़ा। असांजे ज़हन में इहा शइ आई त असां हिन धरती ते छो आया, फ़ाइदे जी ख़बर पई त इंसान जी मशीनरी छो ठही आहे। सभ खां पहिरियां इन शइ खे समझणो आहे त हिन दुनिया जे तख़्ते ते इंसान जे पैदा करण जो मक़सद कहिड़ो हो। अल्लाह साईं उहो राज़ पंहिंजे पाक किताब में ॿुधायो त मां इंसान खे पंहिंजो जाय नशीन पैदा कया। ॿिए नंबर ते इहा ख़िलाफ़त, इहा इफ़ादियत, इहो मक़सद कीअं हासिल थींदो? अल्लाह से कुरान शरीफ जे अंदर बि जाइ ते फरमायो त इन ख़िलाफ़त जे हुसूल जो तरीक़ाकार रस्तो बि जाइ ते फरमाई न, वमा ख़लक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून। त उबूदियत इहो रस्तो आहे उन इफ़ादियत जे हासिल करण। त असां पहिरियां इहा शइ समझूं त असां हिन दुनिया जे तख़्ते ते कहिड़े मक़सद जे लाइ आयासीं। उहो मक़सद अल्लाह ॿुधायो। उहो मक़सद हासिल कीअं थींदो, उहो रस्तो बि अल्लाह सां ॿुधायो। जमीयत उलमा इस्लाम जे प्लेटफॉर्म ते असां अॻिते बि नज़र कयूं, पोइते बि नज़र कयूं, चारई तरफ़ नज़र कयूं। हे जमात हिकु तहरीक आहे। मां अगर इहा शइ चवां
असां जा वॾा बि उन्हनि जा वॾा बि इन जमात में इन तहरीक में इन मक़सद खे हासिल करण जे लाइ पंहिंजूं ज़िंदगियूं कुर्बान करे विया। पाकिस्तान खे माण्हू जी उमिरि थी आहे, हिन जमात खे ठहण में भी माण्हू जी उमिरि थी आहे, पर असां उहो मक़सद हासिल छो न करे सघिया आहियूं जंहिंजे लाइ जमात ठही, जंहिंजे लाइ बुज़ुर्गनि पूरी ज़िंदगी मेहनत कई। असां उहा इफ़ादियत उन नतीजे ते छो नथा पहुचूं। असांजे पाड़े में अफ़गानिस्तान तहरीक हली कुछ टाइम में पंहिंजे मक़सद ते पहुता। सबब छा आहे? उन शइ ते नज़र खिलाफत राशिदा, सहाबा किराम, पूरी तारीख़ जो तव्हां सभु उलमा हो मुतालो असांखे सिर्फ़ ॿ शयूं साम्हूं नज़र थियूं अचनि जंहिंजे करे असां पंहिंजो हदफ़ हासिल नथा करे सघूं। कहिड़ी शइ आहे? जमाती प्लेटफार्म ते जमात जो हर ज़िम्मेदार रुकन खां वठी मथे उहदेदार तक सिर्फ़ ॿ शयूं ॾिसो। खुलफ़ाए राशिदीन जे तारीख़ जो मुतालो कयो, सिर्फ़ उन्हनि जा 2 कारनामा पंहिंजे अंदरि आणियूं, ॾिसो त असां मक़सद ते कीअं नथा पहुचूं। सभ खां पहिरियों असां जमाती प्लेटफार्म ते पंहिंजे ज़ाती मफ़ाद खे दाख़िल थियण न ॾियूं। ज़ाती मफ़ाद ख़तम। हिकु शइ आहे। ॿिए नंबर ते हाणे इहो हर कारकुन, हर सतह जो उहदेदार सभ जे लाइ लाज़िमी आहे, ज़ाती मफ़ाद न हुजे। ॿिए नंबर ते कुर्बानी उन मक़सद खे हासिल करण जे लाइ कुर्बानी अॻ में पर पूरी तरह सां जमात जे नज़म जी दस्तूर जी ख़बर कोन्हे त हाणे ॿुधायो अणसिखियल माण्हू खे स्कूटर ॾियो, उहो गाॾी हलाईंदो न, एक्सीडेंट थींदो, उहो जमात खे पंहिंजे मंज़िल ते न पहुचाईंदो, जमात खे नुक़सान। त ज़ाहिर इहा शइ आहे त असां अॻिते बि ॾिसूं, पोइते बि ॾिसूं, चारई तरफ़ नज़र कयूं त असां पंहिंजे मंज़िल ते असां पंहिंजे हदफ़ खे हासिल छो नथा करे सघूं। हाँ, एतिरी शइ ज़रूर आहे। मां जमात जे हवाले सां चवां थो त जीअं तव्हां असां सुजाग ॾिठो, एतिरी शइ ज़रूर आहे। जमात में रश वधी आहे, जमात में अफरादी कुवत वधी आहे। माज़ी खां हाणे काफ़ी आसमान ज़मीन जो फ़र्क़ु थियो आहे, पर इन लाइ जमात न